NTV News. ईद खां वधीक ख़ुशी आहे अहिड़ियूं नंगरियूं बंदि थियण न खपनि न असां ॿुधो त 28 तारीख़ खुली है दरगाह। असां यही कोशिश की था सोने साईं जी हाजिरी ॾेई अचूं। अभी जिस तरह ही लगा पता चला हमें कि 28 तारीख को दरवाज़ा खुला है तो हमसे नहीं रहा गया। ॾाढी ख़ुशी थी आहे जी साईं जी दरगाह खुली आहे कलंदर सरकार जी। ॾाढी ख़ुशी महसूस थिए साईं जे उहिदे ते आया आहियूं। झूलो सोनो झूले में अली अकबर वा झूलो झुलाइण वारी अली जी दुख्तर वा। जी नाज़रीन बिल्कुल हिन वक्त असीं मौजूद आहियूं सिंध जे अज़ीम सूफ़ी बुज़ुर्ग हज़रत लाल शहबाज़ कलंदर रहमतुल्लाह अलैह जी दरगाह ते, जिते सिंध समेत मुल्क जे कुंड कुड़छ मां ज़ाइरीन जी आमद वक्तन बवक्तन जारी आहे। अचो त हिते मौजूद ज़ाइरीन खां असां हाल वठंदासीं त उहे कीअं महसूस करे रहिया आहिनि ऐं कहिड़नि कहिड़नि शरकनि जी आमद थी आहे। प्यारा लगदई अली वाला किसे भी मैदान विचू जा सुन ले नयो भजदा अली वाला प्यारा लगदा अली वाला। असांखे तमामु घणी ख़ुशी थी आहे। हितां ग़रीब जेके बि तबिको आहिनि तमामु ख़ुशि लॻा पिया आहिनि। मौला उन्हनि खे ख़ुशि कंदो जिन खोली आहे। जेको हींअर निज़ाम हले पियो तमामु बहितरीन पियो हले, तमामु बहितरीन, का बि शिकायत न आहे। माशाल्लाह हम 25 साल से आ रहे हैं। हम बहुत इस बात से मायूस थे कि ये दरबार बंद हुआ। हम बहुत इस बात से अफसोस से परेशान हुए। अभी जिस तरह ही लगा पता चला हमें कि 28 तारीख को दरवाज़ा खुला है तो हमसे नहीं रहा गया तो हम इधर आए दरगाह पे। हम दीवाने हैं शहनशाह के, पंजाब से आए हैं तो माशाल्लाह ज़ियारत की, दुआएं की है। अल्लाह ताला सबकी आसे मुरादें पूरी करे। असांजी तमामु वॾी ख्वाहिश हुई, परेशानी हुयूं, असांखे बंदि हुई त असां ॾाढी ख़ुशी में असां ॿुधो त 28 तारीख़ खुली आहे दरगाह। असां यही कोशिश की था सोने साईं जी हाजिरी ॾेई अचूं, जंहिंजे करे अॼु पहुतासीं, हाज़िरी ॾिनीसीं। असां सूबेदार खां आहियूं। मुंहिंजो नालो ज़ाकिर अलबैत सैयद गुलाम शबीर शाह आहे। ओ झूलो सोनो झूले में अली अकबर वा झूलो सोनो झूले में अली अकबर वा झूलो झुलाइण वारी अली जी दुख्तर वा झूलो सोनो झूले में अली अकबर वा झूलो झुलाइण वारी अली जी दुख्तर वा। मदीने वारनि माण्हुनि जी अॼु ख़ुशी निराली आहे। ॾियण मुबारक पाक हुसैन खे आयो लालिया। मौला शबीर जे दर ते जेको आयो सवालिया सदके अली अकबर जे न मोटियो खालिया। उनखे बि मिलियो जंहिंजो न लिखियल मुक़दर वा उनखे बि मिलियो जंहिंजो न लिखियल मुक़दर वा झूलो झुलाइण वारी अली जी दुख्तर वा। अर्श तायल झूले ते लिखियल सारो क़ुरान सोनई रन सामरल झूले जो सामान। नान नबी वारी सूरत ठाही या रहमान। हथड़ा चुमी चयो साइण ज़ैनब ख़ालिक जा एहसान। मुंहिंजी जिंद ऐं जान मुंहिंजो अकबर वा मुंहिंजी जिंद ऐं जान मुंहिंजो अकबर वा झूलो झुलाइण वारी अली जी दुख्तर वा। गुलाम शबीर शाह मां थो चवां मुंहिंजी ज़िंदगी गुज़रे ते पढ़ंदो रहां मानो कसीदा साबि निकिरे ते। हिन दर खां वध कहिड़ो दरवा कंहिंखां कुझु न घुरां। खुदा करे पंज तन जी सना मां लिखंदे लिखंदे मरां।
आलिया साईं जे दर जो एजाज नौकरवा आलिया साईं जे दर जो एजाज नौकरवा झूलो झुलाइण वारी अलीअ जी दुकरवा। कारोबार माण्हुनि जा खुली विया आहिनि, तमामु ख़ुशि आहिनि, पहिरें खां बहितर मौला खुलियल रहंदी। असां वज़ीर मुराद शाह थोरा था जो जंहिं असांजी दरगाहूं ॾाढो सुठी ख़ुशी थी आहे, ॾाढो सुठो कमु थियो आहे। तमामु ईद खां वधीक ख़ुशी आहे। अहिड़ियूं नंगरियूं बंदि थियणु न खपनि न। हा, असांखे अलाह ताला खां इहा ई दुआ आहे त मौला हाणे इहा जेका बीमारी तुमत आई आहे या ख़तमु थी वञे त अहिड़ियूं नंगरियूं कॾहिं बि बंदि न थियनि। हीअ सुहिणे लाल जी नंगरीअ में केतिरा ॾिसो लाल जा महिमान, ॾाढो सभु कंहिंजो रूह ख़ुशि लॻो पिया। हाणे इन हिसाब सां तव्हांखे चंद लफ़्ज़ बि असां ॿुधाईंदासीं। अचो सेवण कयो सभु जारी, अचो सेवण कयो सभु जारी, खुलियो आहे दरवाज़ो लाल जो, खुलियो आहे दरवाज़ो लाल जो। अचो सेवण कयो सभु जारी, खुलियो आहे दरवाज़ो लाल जो। दमादम मस्त कलंदर उठे नीला कलंदर, कलंदर बार कलंदर, हरिला समझे अंदर, कलंदर साफ कलंदर, रहे रग रग के अंदर, उठे नीला कलंदर, लाल शहबाज कलंदर, उठे नीला कलंदर, हो लाल मेरी हो लाल मेरी। असां खेप में सख खां ॾाढी ख़ुशी थी आहे। जी साईं जी दरगाह खुली आहे कलंदर सरकार जी, ॾाढी ख़ुशी महसूस थिए। साईं उहिदे ते आया आहियूं, सभु अचनि था, असां बि अचूं था, ॾाढो मज़ो थो अचे। या अली मदद। जी नाज़रीन, बिल्कुलु असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं दरगाह हज़रत लाल शहबाज़ कलंदर रहमतुल्लाह अलैह जी दरगाह ते, जिते तव्हां जेके सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि कुंड कुर्छ मां जेके आयल ज़ाइरीन हुया उन्हनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं ऐं उन्हनि जो इहो चवणु हुयो त सिंध हुकूमत तरफ़ां जेके ऐलान करे दरगाह हज़रत लाल शहबाज़ कलंदर रहमतुल्लाह अलैह खे खोलियो वियो, हिकु बहितरीनु फ़ैसिलो कयो वियो ऐं जेके हे फैज़ जा दर आहिनि दरगाहूं उन्हनि खे खोले करे हिकु बहितरीनु फ़ैसिलो कयो वियो आहे। कैमरा टीम सां गॾु हैदर अली बलोच, MNN TV 7। ईद खां वधीक ख़ुशी आहे। अहिड़ियूं नंगरियूं बंदि थियणु न खपनि न। असां ॿुधो त 28 तारीख़ खुली आहे दरगाह, असां इहा ई कोशिशि की त सोने साईं जी हाज़िरी ॾेई अचूं। अभी जिस तरह ही लगा पता चला हमें कि 28 तारीख को दरवाज़ा खुला है तो हमसे नहीं रहा गया। ॾाढी ख़ुशी थी आहे। जी साईं जी दरगाह खुली आहे कलंदर सरकार जी, ॾाढी ख़ुशी महसूस थिए। साईं उहिदे ते आया आहियूं, सेवण कयो सभु जारी, खुलियो आहे दरवाज़ो लाल जो। झूलो सोनो झूले में अली अकबर वा, झूलो झुलाइण वारी अलीअ जी दुकरवा। MNN TV News।